दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त बेहतरीन थियण वारी आहे। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदासीं सोप सीरियल वीरन जी बस्ती ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बेहतरीन अपडेट। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जीअं तव्हांखां का बि अपडेट मिस न थी सघे। ऐं दोस्तों 1 मिनट 20 सेकंड जो वीडियो आहे, घणो को डिघो वीडियो न आहे ऐं शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों हाणे जेको बानो कदम खयो आहे पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु, इहो कदम हिकु ज़बरदस्त थियण वारो आहे। या हिननि जा रस्ता अलॻि थी वेंदा, या हिन जो पीउ हार मञंदो, या बानो नरो सां गॾु हली वेंदी। ऐं विच में होॾां शामिर जेको कोशिशि में आहे, शामिर बि पंहिंजी कोशिशि घटि न कई आहे। जेको शमसू ॿधो पियो आहे अॼु रुख़सार खे हुन ॿुधाए छॾियो आहे, यानी रुख़सार बि हाणे आख़िरी लेवल ते अची वई आहे। जो मक़सदु इहो आहे त ड्रामो ही आख़िरी स्पेल हली रहियो आहे। थी सघे थो त हीउ ड्रामो वीरन जी बस्ती तमामु जल्द मथां ख़तम बि थी सघे थो। हक़ीक़त पुछो दोस्तों, ख़तम बि थी सघे थो। हिन ड्रामे जो 100 जे लॻभॻि मथां ख़तमु करणु हीउ आख़िरी स्पेल मूंखे लॻी रहियो आहे। ॾिसूं था अचण वारा एपिसोडनि में, बक़ाया एपिसोड में छा पियो ॾेखारियो वञे, लेकिन थी सघे थो। ऐं बाक़ी असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट सुठी लॻी ऐं तव्हांजी राय छा आहे, पंहिंजी कमेंट सेक्शन में राय ज़रूरु लिखंदा ऐं असांखे उन खां आगाह कंदा। तव्हांजा कमेंट असां पढ़ंदा आहियूं।